बलोचिस्तान हुकूमत पारां जो स्मार्ट लॉकडाउन हुयो उनके ख़त्म कयो आहे। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन महीने जी 3 तारीख़ इन में इज़ाफ़ो करे इनके 15 तारीख़ ताईं वधायो वियो हुयो। पर जीअं त बलोचिस्तान हुकूमत ईद खां पहिरियां इहो ऐलान कंदे चयो हुयो त जेकॾहिं कोरोना जे केसिस में घटिताई नज़र आई त उनखां पोइ जेको आहे असीं तमामु शोबा जेके आहिनि उन्हनि खे असीं खोले छॾींदासीं। उन वाइदे ते अमल कंदे बलोचिस्तान हुकूमत जॾहिं ॾिठो आहे त ईद जे ॾींहंनि में कोरोना जे केसिस में घटिताई आहे, उनखां पोइ जेके बाज़ारूं आहिनि या जेके बि शोबा आहिनि उन्हनि सभिनी खे खोलण जी इजाज़त ॾिनी वई आहे। कल्ह इहो फ़ैसिलो वरितो वियो त उनजे तहत जेको आहे नोटिफिकेशन जारी कयो आहे जंहिंमें इहो चयो वियो आहे त जेके बि शोबा आहिनि उन्हनि सभिनी खे इजाज़त आहे उहे पंहिंजो कारोबार करे सघनि था। जीअं पहिरियां होटलनि ते पाबंदी हुई त उहे जेके आहिनि होटल में विहारे करे माण्हुनि खे मानी नथा खाराए सघनि, पर हींअर सभिनी खे इजाज़त ॾिनी वई आहे उहे पंहिंजे होटल में विहारे करे बि माण्हुनि खे मानी खाराए सघनि था। स्कूलनि जी ॻाल्हि कजे त स्कूलनि जे बारे में बलोचिस्तान हुकूमत जो चवणु आहे त असां अञा ताईं को बि फ़ैसिलो न आहे वरितो त उनजे बारे में छा करिणो आहे। उनजे बारे में असीं सोचे रहिया आहियूं त कुझु स्कूल खोलिया वञनि, पर जेके प्राइवेट स्कूल्स आहिनि उन्हनि ऐलान करे छॾियो आहे त असीं 15 अगस्त खां जेके स्कूल आहिनि उहे पंहिंजा खोले छॾींदासीं। जॾहिं त बलोचिस्तान हुकूमत जो चवणु आहे त प्राइवेट स्कूल्स खे बि असीं स्कूल खोलण जी इजाज़त न ॾींदासीं, पर असां सोचे रहिया आहियूं त उन्हनि खे सिर्फ़ु SOP जे तहत कुझु अरसे लाइ स्कूल खोलण जी इजाज़त ॾिनी वेंदी, जंहिंमें ॾिठो वेंदो अगरि कोरोना जा केसिस घटि आया त सभिनी प्राइवेट स्कूल समेत जेके सरकारी स्कूल आहिनि उन्हनि खे बि खोलण जी इजाज़त ॾिनी वेंदी।